अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बर महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। सुरमू पाताई पाए न जाताई। हिन ॻाल्हि जो मदार विचोले तालके हैदराबाद मां मोहम्मद बचल, तालके टंडे अलयार मां वली मोहम्मद ताहिरज़ादे खां ऐं तालके हाला मां काज़ी नूर मोहम्मद खां, थरपारकर तालके छाछरे मां रायचंद ऐं लाड़ तालके बदीन मां शेख मोहम्मद सूमार खां मिलियल रवायतुनि ते आहे। सुरमू पाताई पाए न जाताई। हिकु ॾींहुं को बादशाह शिकार जे ख़्याल सां तीर कमान में खणी जंगल ॾांहुं उथी हलियो। जंग में शिकार कंदे कंदे बादशाह खे अची उञ लॻी, सो पाणीअ जे तलाश में हेॾां होॾां वाझाइण ऐं घोड़ो डुड़ाइण लॻो। हलंदे हलंदे परे खां कन औरतुनि खे ॾिठाई जन हिकिड़े खूह तां पाणी पिए भरियो। बादशाह उहो ॾिसी दिलि में ॾाढो ख़ुशि थियो ऐं घोड़ो डोड़ाए उन ई घड़ीअ अची खूह वटि पहुतो। ॾिसे खणी त मार खूह जे भर में हिकु माईअ जो लाश पियो आहे जंहिंजी सिसी लभे ई कान, ऐं 4 छोकिरियूं उमिरि जूं नंढियूं नेटियूं ऐं शकिल सूरत जूं सुहिणियूं उन सिसी वढियल लाश जे चौधारी बीठियूं आहिनि ऐं पाण में गुफ़्तगू पियूं कनि। बादशाह हिकिड़े वण जे ओट में लिकी संदन ॻाल्हियूं ॿुधणु लॻो। हिकिड़ी छोकिरीअ चयो त हिन ज़ाल खे वारनि सां ॾाढी का प्रीत हुई। वरी ॿीअ चयो त ॾंदनि सां बि ॾाढी का दिलि हुयसि। तंहिं ते टीअं चयो त सुरमे सां ॾाढो शौक़ु हुअसि। आख़िर में चौथी छोकिरी जा ॿियनि खां शकिल छबीअ में वधीक मोचारी ऐं अकुल में अॻिरी पे नज़र आई। तंहिं चयो त अदी सुरमू त पाताई पर पाए न जाताई। छोकिरियुनि जूं उहे ॻाल्हियूं ॿुधी बादशाह सख़्तु हैरत में पइजी वियो। दिलि में चवणु लॻो त जॾहिं औरत जी सिसी बि ग़ाइबु आहे तॾहिं ही छोकिरियूं कीअं पियूं इहे ॻाल्हियूं कनि। नेठि बादशाह वण जे ओट मां निकिरी अची छोकिरियुनि खां पाणी घुरियो। छोकिरियुनि बादशाह खे वॾी ख़ुशीअ सां पाणी पीआरियो। बादशाह पाणी पी वञी वण जे छांव हेठां वेही रहियो ऐं छोकिरियुनि खे सॾे पुछियईं त हिन मोल ज़ाल बाबति अव्हां पाण में जेकी बि ॻाल्हियूं पिए कयूं से अव्हां कीअं सम्झियूं। तंहिं ते पहिरीं छोकिरीअ जवाबु ॾिनो त जेके ज़ालूं वारनि जूं शौक़ीन हूंदियूं आहिनि से हर हर वारनि खे तेल मखींदियूं आहिनि ऐं फणी ॾींदियूं आहिनि, जंहिं करे संदन पुठीअ ते अलबत तेल लॻी वेंदो आहे। हिन ज़ाल खे बि पुठीअ ते तेल लॻल ॾिठुमि, तॾहिं सम्झुमि त हीअ ज़ाल वारनि जी ॾाढी का शौक़ीन हुई। ॿी छोकिरी चवणु लॻी त ॾंदनि जूं शौक़ीन ज़ालूं ॾंदनि खे तमामु घणो मुसा ॻणंदियूं आहिनि, जंहिं करे हथनि जे नहनि जूं पाड़ूं बि मुसा हणंदे हणंदे ॻाढ़ियूं थी वेंदियूं अथनि। हिन जा बि न ॻाढ़ा ॾिठमि, तॾहिं सम्झुमि त हिन खे पंहिंजनि ॾंदनि सां ॾाढी का दिलि हुई। उते टीअं छोकिरीअ चयो त जेके घणो सुरमो पाईंदियूं आहिनि, टिका कढंदियूं आहिनि, से उन जा लींघा वरी पंहिंजे चोले सां या चोले जे दामन सां उगी छॾींदियूं आहिनि। मूं हिन मोल ज़ाल जे चोले ते बि अहिड़े क़िस्म जा लींघा ॾिठा, तॾहिं सम्झुमि त हिन औरत खे सुरमे सां बि घणी पवंदी हुई। पछाड़ीअ में बादशाह चौथी छोकिरीअ खे चयो त हाणे तूं ॿुधाए त कीअं हिन मोल ज़ाल सुरमो पातो पर पाए न जातो। छोकिरीअ जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, जान जी अमान मिले तव्हांखे हिकु ॻाल्हि चवां। बादशाह तरफ़ां जॾहिं खेसि जान जी अमान मिली तॾहिं चयईं त बादशाह सलामत, हिन ॻाल्हि खे सम्झण लाइ अव्हांखे मूंसां शादी करणी पवंदी। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त हीअ छोकिरी का वॾी अकुल वारी ऐं सियाणी थी ॾिसिजे, जो ॿियनि छोकिरियुनि त के उञाण सुञाणे पंहिंजी राय ज़ाहिर कई, पर हिन छोकिरीअ को वॾो राज़ परोड़ियो आहे। उन राज़ खे सम्झण लाइ मूंखे हीअ शादी ज़रूरु करणी पवंदी। ईअं सोचींदो वीचारींदो बादशाह नेठि उतां उथी मोटी पंहिंजे महलात में आयो। उहा अक़लमंद छोकिरी हिकु सौदागर जी धीउ हुई, जो मुल्क जो वॾे में वॾो सौदागर हो। उहो सौदागर जी सिकी लधी धीउ हुई। उहो सौदागर दरिया जे किनारे ते पंहिंजे हिकिड़े आलीशान महलात में रहंदो हो। ॿिए ॾींहुं बादशाह उन सौदागर ॾांहुं पंहिंजे वज़ीर जे हथां शादीअ जो पैगाम मोकिले ॾिनो, जो ॿुधी उहो पंहिंजे सिर ॾाढो ख़ुशि थियो। पर धीउ हुयसि सिकी लधी, सो पहिरियां हिन खां पुछणु ज़रूरु ॼाताईं। सौदागर पोइ बादशाह जो पैगाम अची धीउ खे ॿुधायो।
जंहिं बादशाह सां शादी करण जो इक़रार त कयो, पर हीअ शर्त विधाई त शादीअ खां अॻु संदसि पीउ जे महलात जे भरिसां हिकु ॿियो वॾो महलात तयारु करायो वञे। बादशाह उहो शर्त बि यकदमि मंज़ूरु कयो। आख़िर बादशाह जे हुकुम सां दरिया जे कप ते हिकु सुहिणो महलात जुड़ी रास थियो ऐं 2-4 ॾींहंनि में बादशाह घणनि दोलनि दमामनि ऐं वॾी धाम धूम सां हुन जे धीउ सां शादी रचाई ऐं ॿई अची उन नए आलीशान महलात में ख़ुशि गुज़ारणु लॻा। नई शादी जे ख़ुशीअ में बादशाह खां उहा ॻाल्हि ई विसरी वई त हिन छोकिरीअ सां कहिड़ी शर्त ते शादी कयूं आई। छोकिरी अलबत पंहिंजे पीउ खे सॼी ॻाल्हि वेही पेराइती करे ॿुधाई, जंहिं हुनखे हर तरह जी मदद करण जो आसिरो ॾिनो। तंहिं छोकिरीअ पीउ खे चयो त लिक छुप में हिन महलात खां वठी पंहिंजे महलात ताईं हिकु सुरंग तयारु कराए ॾियो। थोरे घणे ॾींहं जॾहिं उहा सुरंग बिल्कुलु तयारु थी वई, तॾहिं हिकु ॾींहुं सौदागर बादशाह खे दावत ॾेई पंहिंजे महलात में वठी आयो। बादशाह जॾहिं महलात जो दरवाज़ो ॿाहिरि लंघियो, तॾहिं छोकिरीअ छा कयो जो यकदमि हार सिंगार करे 9 लखो हार पाए बादशाह खां अॻु में ई पंहिंजे पीउ जे महलात में पहुची हिकु पलंग ते ठही ठुकी वेही रही। बादशाह जॾहिं सौदागर जे महलात अंदरि पहुतो ऐं हुते पलंग ते पंहिंजी ज़ाल खे वेठल ॾिठाई, तॾहिं हैरत में पइजी उथी खड़ो थियो। तंहिं ते सौदागर चयसि त साईं उथी छो बीठा आहियो? बादशाह चयसि त हिकिड़ो क़ीमती रुमाल महलात में विसारे आयो आहियां, उहो खणण थो वञा। बादशाह जेसि ताईं पंहिंजे महलात में पहुचे तंहिंखां अॻे छोकिरी सुरंग मां लंघे जिते बादशाह अॻु में खेसि सुतल छॾे वियो उते अची सुम्ही रही। बादशाह अची घर ॾिसे त संदसि ज़ाल त उते सुती पई आहे। हू वरी सौदागर जे महलात ॾांहुं उथी हलियो त छोकिरी वरी बि सुरंग रस्ते साॻीअ पोशाक सां वञी पंहिंजे पीउ जे घर कमकार में लॻी। बादशाह ॾिसी परेशान थी वियो त आख़िर माजरा कहिड़ी आहे, हिनखे वरी बि पक न थी। सो घड़ी खनि उते वेही पोइ सौदागर खे चवणु लॻो त अफ़सोस जो आउं वरी बि पंहिंजी क़ीमती मुंडी घर छॾे आयुसि, उहा खणी थो अचां। ईअं चई वरी उथी हू पंहिंजे महलात ॾांहुं हलियो। छोकिरी वरी बि सुरंग रस्ते अची साॻिए पलंग ते सुम्ही पई। बादशाह अची ॾिसे त मार, हीअ त हाणे बि हिते सुती पई आहे। उते हू सफ़ा मुंझी पियो। नेठि पंहिंजी ज़ाल खे उथारे खांसि पुछणु लॻो त तुंहिंजे पीउ जे महलात में तो जहिड़ी ऐं साॻी पोशाक वारी बल्कि हू बहू तो जहिड़ी ॿी का औरत वेठल आहे। मां त हुनखे ॾिसी भुलिजी थो पवां, ॼण त उहा बिना तूं आहीं। मूंखे ॿुधाए त उहो कहिड़ो इसरार आहे। उन ते छोकिरीअ चयो त बादशाह सलामत, अव्हां त मूंखे हथ सां हिते पलंग ते सुम्हारे विया हुआ, ॿाहिरि बानियूं गोलियूं कमकार पियूं कनि ऐं निंड मां बि मूंखे अव्हां पंहिंजे हथनि सां अची उथारियो आहे। उहा आउं कीअं हूंदसि? शायदि अव्हां भुलिया आहियो। माण्हुनि जहिड़ा हज़ारे पोशाकूं हिकु जहिड़ियूं अजायो छो वेठा वीचार करियो। बादशाह चयो त हा, हाणे मूंखे पक थी त उहा का तो जहिड़ी ॿी औरत आहे। ईअं चई बादशाह सौदागर जे महलात में वरी मोटी आयो। सौदागर जो धीउ सां अॻे ई सलाही हो त उन जे विच में पंहिंजे नौकरनि खे हुकुम ॾेई छॾियो हो त हिकिड़ो ग़ुराब ईअं तयारु करे बीहारियो जो रुॻो पग खणण जी देरि हुजे। जॾहिं कचहरी पूरी करे बादशाह उथणु लॻो तॾहिं सौदागर चयसि, हिकिड़े ॾुरांहें विलायत थो वञा, अॻो पोइ थोरो तरसी असांखां मोकिलाए पोइ वञूं। बादशाह उते ई तरसी पियो। होॾां छोकिरीअ छा कयो जो बादशाह जो अल तल ॿुहारे हीरा जवाहर ऐं ॿी मिल्कियत खणी सुरंग रस्ते अची पंहिंजे पीउ जे महलात में पहुती। सौदागर पोइ बादशाह जी उहा मिल्कियत ऐं पंहिंजो समूरो माल मता खणाए वञी ग़ुराब में रखायो। पोइ सभु माण्हू बादशाह खां मोकिलाए अची ग़ुराब में वेठा ऐं ग़ुराब खे खणी हाकारियाऊं। ग़ुराब अञा हलणु मस्तु शुरू कयो त सौदागर जी धीउ उतां बादशाह खे जेको खान मोकिलाइण लाइ अञा ताईं किनारे ते बीठो हो सॾु करे चयो त बादशाह सलामत, हुन मोल ज़ाल बि हीअं पंहिंजे मुड़ुस खे सुरमू पातो हो, पर तकड़ि कयाईं जंहिं करे मारिजी वई। सुरमू त पाताईं पर पाए न ॼाताईं, पर आउं अव्हांखे इजो हीअं सुरमू पायो पेई वञा। मूं पंहिंजो शर्त पूरो कयो, हाणे ख़ुदा हाफ़िज़। उहो ॿुधी बादशाह खे मोल ज़ाल जी लाश वारो वाक़ियो यादि पियो ऐं जॾहिं समूरी ॻाल्हि सम्झ आई तॾहिं ॾाढो परेशान थियो। आख़िर हू पंहिंजे महलात में मोटी आयो ऐं टपड़ जो अची जाचियईं त हेकारी ॾंदे आङुरियूं अची वियसि। ज़ाल त अॻु में ई विञाए वेठो हो, पर सॼी इहा मिल्कियत तां बि
हथ धोइणा पियसि। लाचार वेचारो माठड़ी करे वेही रहियो।